सभिनी खां पहिरीं मां तव्हां सभिनी खे चेटीचंड जी वाधायूं ॾेई छॾियां ऐं हिकिड़ो अवॉर्ड असां 31 मार्च जे हमेशह दादा राम पंजवाणी वर्सीअ ते सिंधी शान अवॉर्ड ॾींदा आहियूं। 2 त असां ॾेई चुका आहियूं, नीरू आसराणी खे ऐं जया आसराणी खे। कमल नाथाणी जो असांजो हो त उहो आयो कोन, इन करे अॼु उहो आयो आहे, असां हुनजो सन्मान कयूं था। उहो असांजो सिंधियुनि जो लिकल लाल आहे, कंहिंखे ॾेखारींदो न आहे, डायरेक्ट कंदो आहे पिक्चरूं, घणो ई कुझु कमु कंदो आहे, पर असांखे अॻियां कॾहिं न आयो आहे, इन करे असां हुनखे आणणु था चाहियूं अॻियां अचे। त असांजो सिंधी आहे हिकिड़ो कमल नाथाणी, दिल्ली में पहिरीं सेटल हो, हाणे अची बॉम्बे में सेटल कयो अथई, हाणे बॉम्बे मां वञण में दिलि कोन अथसि। ऐं हाणे जेको फिल्म फेस्टिवल थियो हो दिल्ली में 26-27 तारीख़, उन में बि हिनखे अवॉर्ड मिलियो आहे, प्यार करे ॾिसी डायरेक्शन ते हिनखे अवॉर्ड मिलियो आहे, उहो तव्हां खणी आयो आहे। ऐं आइडिया बि इन जी हुई त फिल्म फेस्टिवल, सिंधी फिल्म फेस्टिवल थियणु खपे, इन्हनि करे इन्हनि साहित्य अकेडमी वारनि खे चयो, उहो थियो आहे। हाणे असां पहिरीं कमल नाथाणी खे सॾु कंदासीं, त नंढो टोकन हुनखे ॾियूं असां, वधीक त कुझु न, असांखे स्पॉन्सर जेके हेल्प कंदा आहिनि उहे ॾींदा आहिनि, असां हुनखे ॾींदा आहियूं, उहो ई हिकु हथ मां वठी करे ॿिए हथ में असां ॾींदा आहियूं। इन करे मां लुधाणी साहिब खे चवंदसि, अचो लुधाणी साहिबु। कमल जी, असां ॿियो कुझु त न, सिंधी जातीअ वटां सन्मान मिले, उहा ई वॾी ॻाल्हि आहे बसि। हीउ नंढो टोकन रमा पहलाजाणी ऐं घनश्याम पहलाजाणी तरफ़ां 21,000 जो नंढो टोकन असां हुनखे ॾियूं था, जीअं हू अञा ताईं मधु उनजी वाइफ अर्धांगिनी, तूं वरी उते छो बीठी आहीं, पाण ई अचणु खपे न तोखे, हा फोटो पई खिची। ही वठि, पहलाजाणी जी अॼु आया कोन आहिनि, उन्हनि जे तरफ़ां असां उन्हनि खे ॾियूं था। असांजा स्पॉन्सर जेके आहिनि असां उन्हनि जे दम ते हलंदा आहियूं ऐं ट्रस्टुनि जे दम ते हलंदा आहियूं, जेको असांखे ॾियनि था ऐं हलाइनि वेठा, त इन जे करे असां वाधायूं था ॾियूं कमल नाथाणी खे। हाणे लिकल लाल न रहियो आहीं तूं, हाणे ॿाहिरि अचिजांइ, ओके। जॾहिं हीउ बॉम्बे में आयो आहे तंहिंखां पोइ सक्सेस थियो आहे, राइट आहे, ओके। तंहिंखे बॉम्बे वारनि खे तारियूं ॾियणु खपनि हिनखे। कमल हिकु झूलेलाल, मां 5-3 सालनि खां फिल्मुनि में आहियां ऐं मुंहिंजी कोशिशि आहे कि सिंधीअ में सुठी फिल्मूं ठहनि। इन करे असां पहिरियों सिंधी फिल्म फेस्टिवल अवॉर्ड शुरू कयो, सिंधी अकेडमी दिल्लीअ सां गॾिजी करे, ऐं हाणे कोशिशि आहे कि सॼे हिंदुस्तान में सिंधी फिल्म फेस्टिवल अलॻि अलॻि शहरनि में थियनि ऐं सिंधीअ में सुठी फिल्मूं ठहनि, सुठो म्यूज़िक अचे, सुठा कलाकार हितां निकिरी अचनि, इहा ई असांजी कोशिशि आहे। थैंक यू। हाणे असांखे शुभकामनाऊं आहिनि असांजूं तव्हांखे, अञा बि वधंदा रहंदा, वरी ॿिए दफ़े ॿिए कंहिंखे अवॉर्ड तव्हां ॾिजो। हाणे मां मिस्टर हरेश अगनाणी खे सॾु कंदसि, जेके ख़ासि बड़ौदा मां हितां आया आहिनि चेटीचंड मल्हाइण लाइ बॉम्बे में, ऐं हीअ उते बि प्रोग्राम्स ऑर्गेनाइज़ कंदा रहंदा आहिनि घणाई, असांखे फेसबुक ते मिलंदा रहंदा आहियूं, गॾिया असां पहिरियों दफ़ो आहियूं, त मां हिननि जो सन्मान कंदसि। अचो तव्हां अचो न, तव्हांजो ब्रदर आहे न। हीअ असांजे सिंधी जाति तरफ़ां, सीता सूमर तरफ़ां तव्हांजो सन्मान आहे। तव्हां बॉम्बे में आया आहियो, वरी बि ईंदा रहिजो अॻिते। जय झूलेलाल। सीता सिंधु भवन मां सिर्फ़ु सिंधी टीवीअ में ॾिठो, मुंहिंजी दिली इच्छा हुई हिकु दफ़ो मां रूबरू ॾिसां दादा राम पंजवाणी जो स्थान, हिते जेके चौकियूं लॻनि थियूं उन में मां हाज़िरी भरियां, ऐं अॼु मां नसीबदार आहियां, ख़ुशि नसीब आहियां, पहिरियों दफ़ो मां हिते आयो आहियां ऐं मां जाम ख़ुशि आहियां। ऐं सभिनी खे चेटीचंड नए साल जूं लख लख वाधायूं। थैंक यू, जय झूलेलाल। हरेश अगनाणी बि नवां कलाकार बड़ौदे में घुराईंदो आहे, शायदि सिंध मां बि घुराईंदो आहे, इन करे हाणे ॿिए दफ़े तव्हांखे चवंदासीं त हिते सिंध मां असांखे हिते मोकिलिजो।